हुकूमत वक्त खां आम चूंडुनि जो इम्कान रद्द करे छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त वक्त खां अॻु आम चूंडूं मुख़ालिफ़ धुर जी ख़्वाहिश थी सघे थी। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते ई थींदियूं। मुस्लिम लीग नून अज़मा बुखारी जी फेक वीडियो ठाहींदड़नि खे वाइको करण जो ऐलान। शिज़ा फातिमा ॿियनि जो चवणु आहे त सियासत सियासी मैदान में कई वञे, औरतुनि खे इस्तेमाल न कयो वञे। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त माण्हू बिजली जा बिल अदा करण जे क़ाबिल न रहिया आहिनि। IPP सां मुआहिदनि में बरसाती बोर्ड सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा, 10 ॼणा फौत। सन भरिसां मुसाफ़िर वैन ऐं कार में टकर जे नतीजे में 4 ॼणा अजुल जो शिकार। नूरी आबाद जो मुसाफ़िर कोच ऐं टालर में टकर, 3 ॼणा फौत। टकर में वाटड़ू हयाती विञाए वेठो। ढिगड़ी में ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टकर सबबि 1 ॼणो फौत। जमपीर में भी रोड हादसे जे नतीजे में ज़ख़्मी नौजवान हयाती विञाए वेठो। सखर सेंट्रल जेल में पुरसरार नमूने फौत थियल हिंदू नौजवान जे वारसनि जो पनेआकिल में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त चेतन कुमार खे पुलिस तशद्दुद ज़रिए क़त्ल कयो आहे। नौजवान जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं अॻूणे भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान ख़िलाफ़ ज़हर उगाशण शुरू करे छॾियो।